ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो PTI चेयरमैन इमरान खान जे बयान ते रद्द-ए-अमल। आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम मढ़े इमरान खान पंहिंजो कद वधाइण जी नाकाम कोशिश करे पियो। सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे इमरान खान पाकिस्तान जो सभ खां वॾो धाड़ेल आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो इहो चवणु आहे इमरान खान मनी लॉन्ड्रिंग, फॉरेन फंडिंग ऐं पेशावर BRT समेत सवें स्कैंडल्स में ज़ाहिर थी वियो आहे। सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे इमरान खान ॿुधाए त चइनि वरनि में कराची में कहिड़ो तरक़ियाती कमु थियो आहे। सूबाई वज़ीर जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ चेक में नाज़रीन सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां PTI चेयरमैन इमरान खान जे बयान ते रद्द-ए-अमल साम्हूं आयो आहे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम मढ़े इमरान खान पंहिंजो कद वधाइण जी नाकाम कोशिश करे पियो। हुन चयो त इमरान खान पाकिस्तान जो सभ खां वॾो धाड़ेल आहे। इमरान खान मनी लॉन्ड्रिंग, फॉरेन फंडिंग ऐं पेशावर BRT समेत सवें स्कैंडल्स में ज़ाहिर थी वियो आहे। सूबाई वज़ीर चयो त इमरान खान ॿुधाए त चइनि वरनि में कराची में कहिड़ो तरक़ियाती कमु थियो आहे। नाज़रीन, सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन इमरान खान जे बयान ते रद्द-ए-अमल ॾिनो आहे। संदसि चवणु आहे त आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम मढ़े इमरान खान पंहिंजो कद वधाइण जी नाकाम कोशिश करे पियो। इमरान खान पाकिस्तान जो सभ खां वॾो धाड़ेल आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो इहो चवणु आहे त इमरान खान मनी लॉन्ड्रिंग, फॉरेन फंडिंग ऐं पेशावर BRT समेत सवें स्कैंडल्स में ज़ाहिर थी वियो आहे। इमरान खान ॿुधाए त चइनि वरनि में कराची में कहिड़ो तरक़ियाती कमु थियो आहे। सूबाई वज़ीर जो इहो चवणु हो। इन तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे धरती TV जे रिपोर्टर शबीर लाशरी सां। जी शबीर, अपडेट कजो। शबीर, आगाह कजो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन इमरान खान जे बयान ते रद्द-ए-अमल ॾिनो आहे। राब्तो नाज़रीन कटिजी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर मां सां ख़बर शेयर कंदा हलूं। आगाह कयूं पिया नाज़रीन। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त इमरान मनी लॉन्ड्रिंग केस ऐं समेत में केतिरनि स्कैंडल्स में